अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उम्मीद कयां थो ख़ुशि हूंदव। हिन वक़्तु असीं वज़ीर महर साहब जे फार्म हाउस ते आया आहियूं ऐं अवां ॾिसो पिया ही स्विमिंग पूल साहब वारनि ठाराई आहे ऐं असीं स्विमिंग कयूं पिया। तमामु हिकु ज़बरदस्त माहौल आहे। वज़ीर साहब पाण बि आहिनि, एजाज़ मेमून साहब आहे, काज़ी अयाज़ कलवड़ साहब आहिनि ऐं भिटाई मीडिया सेंटर जी हेॾां टीम आहे ऐं वज़ीर साहब बि पाण स्विमिंग कनि पिया। हिकु तमामु ज़बरदस्त माहौल आहे। ऐं एजाज़ साहब कीअं लॻे पियो ही स्विमिंग पूल तमामु हिकु ज़बरदस्त जेका इंजॉय कयूं पिया पाण? माशाअल्लाह बहितरीन। अॼु मूंखे ख़ुशी ईअं थी आहे ॼण मां ॿाहिरि मुल्क में आहियां। हा, ॿाहिरि मुल्क में इंजॉय करे रहियो आहियां। मां वज़ीर साहब जन जो महिरबानी आहे जिन असांखे इज़त ॾिनी, मान ॾिनी, दावत ॾिनी ऐं अॼु असां साईं जन वटि आया आहियूं। लख कुर्ब साईं जन जा। असल में एजाज़ साहब इहे जॾहिं दोस्त गॾु थींदा आहिनि न, पोइ उहो अहिड़ो माहौल हूंदो आहे त उहो ईअं लॻंदो आहे पंहिंजाइप जो ऐं ॿाहिरि मुल्क खां बि वधीक ही जेको माहौल हूंदो आहे न त उहो तमामु ज़बरदस्त हूंदो आहे। काज़ी अयाज़ साहब जी सर, ॾे ख़बर कीअं हे मज़ो अचे पियो? जून जी टहकंदड़ गर्मी में जेको आहे वॾो असां इंजॉय कयूं था पिया। वज़ीर साहिब जूं महिरबानियूं, वज़ीर महर साहिब जूं जेको असांखे दावत ॾिनी पंहिंजे फार्म हाउस ते। असांजा शुक्रगुज़ार आहियूं जो असां हिते जेको आहे वॾो इंजॉय कयूं था पिया ऐं जेको आहे असां स्विमिंग पूल में ताड़े करे असां वॾो मज़ो वठूं था पिया। ज़िंदगी जो इहे मज़ा इंसान वठंदो रहे। ऐं हलूं था वज़ीर साहब ॾे। ही अव्हांखे ॾेखारियूं पिया तमामु ज़बरदस्त ही स्विमिंग पूल। सारे अव्हां जूं महिरबानियूं। ही जेको स्विमिंग पूल में असांखे दावत ॾिनी, तमामु हिकु ज़बरदस्त ही स्विमिंग पूल ठहियलु आहे। हक़ीक़त आहे त ॿाहिराड़ी जे हिन इलाइक़े में एॾी ज़बरदस्त सेनारिटी ऐं ज़बरदस्त ही जेको फार्म हाउस ज़बरदस्त आहे। ऐं असांजे व्यूअर खे कहिड़ो पैगाम ॾियणु? दोस्तनि जे लाइ ठहारायो आहे। अच्छा, हा, ही महिरबानी आहे वज़ीर साहब जी। त ही जेको वक़्तु कयो अथसि दोस्त जेके अचनि था उन्हनि जे लाइ ऐं ही हिते इंजॉय कंदा आहिनि। त ही तक़रीबन 2-3 ॾींहं थिया आहिनि जेको ही जुड़ी रास थियो आहे ऐं असां जेका भिटाई मीडिया सेंटर जी टीम आहे उहा हिते इंजॉय कयूं पिया। ऐं अलाह पाक वज़ीर साहब खे वधाए ऐं अहिड़ा दोस्त जेके हूंदा आहिनि उहे फरमायो हूंदा आहिनि।